जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे हिन वीडियो में, जिते असां ॻाल्हाइण वारा आहियूं चेटीचंड जे बारे में। चेटीचंड कहिड़े ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, छो मल्हायो वेंदो आहे, इन जो इतिहास छा आहे ऐं कहिड़ी रीत मल्हायो वेंदो आहे, इन सां रिलेटेड अॼु जो इहो वीडियो पेश आहे। अॼु जो वीडियो शुरू करण खां पहिरियों मां तव्हां सभिनी खे चेटीचंड जूं खोड़ खोड़ वाधायूं ॾियणु चाहींदसि, इन विश्वास सां कि तव्हां सभिनी सिंधियुनि पंहिंजे घर में चेटीचंड पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि सॼणनि सां गॾिजी करे ॾाढी ख़ुशी ऐं उल्लास सां मल्हायो हूंदो। अचो त ॼाणूं था चेटीचंड कहिड़े ॾींहुं ऐं छो मल्हायो वेंदो आहे। चेटीचंड जीअं नाले मां ई ज़ाहिर थो थिए त चेट महीने जो चंड, चेट महीनो जेको हूंदो आहे सिंधी कैलेंडर जो सभिनि खां पहिरियों महीनो थींदो आहे। इन जे चंड ते ॿी तिथ ते जेको वधंदड़ चंड हूंदो आहे उमास खां पोइ उन ते ॿी तिथ ते चेटीचंड मल्हायो वेंदो आहे। चेटीचंड झूलेलाल जे अवतार धारण जे यादि में मल्हायो वेंदो आहे। अचो त ॼाणूं था हिन जे इतिहास में। इहो इतिहास आहे 8वीं सदीअ जो 1007 में, जॾहिं मिर्कशाह नाले जो मुसलमान राजा सिंधियुनि खे परेशान करण लॻो, तंग करण लॻो त तव्हां सिंधियाप छॾे करे, हिंदू धर्म खे छॾे करे, सिंधी धर्म खे छॾे करे मुसलमान में तब्दील थी वञो। तॾहिं सभिनी सिंधियुनि मिली करे सिंधु नदीअ जे किनारे ते वरुण देवता जी प्रार्थना कई। 40 ॾींहंनि ताईं उन्हनि जी प्रार्थना कंदा हुआ, जंहिंखे अॼु असां चालीहे जे रूप में सुञाणंदा आहियूं। चालीहो मल्हायो वेंदो आहे, उन जे बाबति मां अॻियां ईंदड़ वीडियो में ॿुधाईंदसि। 40 ॾींहंनि बैदि वरुण देवता उन्हनि ते प्रसन्न था ऐं हेॾी कठिन तपस्या जो सबबु पुछो त हुननि सिंधियुनि उन्हनि खे हथ जोड़े उन्हनि जी स्तुति कई ऐं चयऊंसि त असां मिर्कशाह जे ज़ुल्मनि खां परेशान थिया आहियूं, असांखे हिन ॻाल्हि जो निवारण खपे। तंहिं ते वरुण देवता आश्वासन ॾिनऊं त मां अवतार धारण कंदुसि, नसरपुर शहर में देवकी ऐं रतन चंद जे घर जनम वठंदुसि ऐं तव्हांजे हिन समस्या जो निवारण कंदुसि। 1007 में रतनचंद ऐं देवकीअ खे नसरपुर जे शहर में हिकु संतान थी, जंहिंजो नालो उन्हनि उदय चंद रखियो। ॾींहं पोइ ॾींहुं हो वॾो थींदो वियो। हिकु ॾींहुं ॾिठऊं त पींगे में उन वेठो हुयो ऐं उहो पींगो पाणे ई हलणु लॻो। तंहिं ते उनखे प्यार भरा झूलेलाल सॾणु लॻा ऐं उन्हनि जो नालो झूलेलाल थी वियो। अॻियां हली छो त हो सभिनि खे ख़बर पई कि हे वरुण देव जा अवतार आहिनि, त उन्हनि जो नालो उदय चंद मां उदेरो लाल चवण लॻा। जीअं जीअं वधंदा रहिया तीअं तीअं मिर्कशाह उन्हनि ते ॾाढा ज़ुल्म ॾाया। हुननि कोशिश कई त जेको उडेर लाल आहिनि उन्हनि खे ख़तमु करे सघनि, पर हुन हर हिकु जेका कोशिश हुई हुनजी उहा नाकामयाब रही। आख़िर चङे समय बैदि जंहिं ॾींहुं मिर्कशाह उडेरे लाल जे साम्हूं आयो, उडेरे लाल उन्हनि खे सम्झाइण जी कोशिश कई त भई हर हिकु सिंधू हिंदू ऐं मुसलमान खे पंहिंजे पंहिंजे धर्म जो सोच ऐं चुनाव करणु वाजिबु आहे। इहा ॻाल्हि सभिनी ते लागू आहे। हर कोई पंहिंजे मर्ज़ीअ जो मालिक आहे, उनखे तव्हां ज़बरदस्ती कंहिं धर्म ॾे न मोड़े सघंदा आहियो। इहा ॻाल्हि मिर्कशाह खे सम्झ में अची वई। तंहिं ते उन ज़ुल्म करणु बंदि कया ऐं उनखां पोइ सभु सिंधी पंहिंजे सिंधी क़ौम खे अॻियां वधाइण लॻा। झूलेलाल खे न सिर्फ़ु सिंधी बल्कि सूफ़ी मुसलमान बि मञण लॻा। सूफ़ी मुसलमान उन्हनि खे ख्वाजा खिजिर ऐं शेख तहित जे नाले सां मञंदा आहिनि ऐं उन्हनि जी वाह वाही ॻाईंदा रहंदा आहिनि। इन करे उन्हनि ॾींहंनि खे यादि करे असांजी सिंधियत बरक़रार रही। उन जी ख़ुशीअ में चेटीचंड जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें वरुण देव जे यानी जल जे पूॼा कई वेंदी आहे ऐं जल में जेके जीव रहंदा आहिनि उन्हनि खे खारायो वेंदो आहे। मान्यता आहे त हुननि खे जॾहिं असां खाराईंदासीं त हू ख़ुशि थी असांखे आशीर्वाद ॾींदा। असांजी सिंधियत सिंधी क़ौम हमेशह बरक़रार रहंदी। त अचो ॼाणूं था कि चेटीचंड कहिड़ी रीत मल्हायो वेंदो आहे। चेटीचंड जे ॾींहुं सुबुह जो उथी सनानु करे स्वच्छ कपिड़ा पाए करे पूॼा घर में वञी या पंहिंजे घर जे पूॼा जे स्थान ते वेही करे पूॼा कई वेंदी आहे। इन में बहिराणो ठाहियो वेंदो आहे, आरती पूॼा पलव सभु कुझु थींदो आहे। अचो वारी वारी सां सम्झूं था त कीअं इहो मल्हायो वेंदो आहे। सभिनि खां पहिरियों बहिराणो। अचो त सम्झूं था बहिराणो छा थींदो आहे। बहिराणो यानी कि हिकु थाली या थाल वॾी, जंहिंमें असां ॻोयल अटे जो हिकु मोदक ठाहींदा आहियूं। अटे जे उन मोदक में
7, 5, 11 लौंग इलायचियूं अलॻि अलॻि जॻह ते अटकायूं वेंदियूं आहिनि। मथां मिश्रीअ जो संग रखिबो आहे ऐं गॾु ई गॾु उनखे तिल्क लॻाइबो आहे। के माण्हू सॼो ई उनखे तिल्क सां कवर करे छॾींदा आहिनि, के ईअं ई रखणु चाहींदा आहिनि, के वर्क सां सजाईंदा आहिनि। उहो तव्हां जीअं बहिराणे खे सजाइणु चाहियो तीअं सजाए सघंदा आहियो। उहो सजाइण बैदि उनखां पोइ असां हिकु चौमुखो के 5 मुखो ॾीओ ठाहींदा आहिनि अटे जो। उहो अटे जो ठाहे करे उनजे भरिसां रखियो वेंदो आहे। उन थाल में ₹1.25 दक्षिणा रखी वेंदी आहे। गॾु ई गॾु फल फूल अखो इहो सभु रखियो वेंदो आहे। जी पूॼा आरती अर्चना कई वेंदी आहे। उनखां पोइ पलव पाए करे अखो विझी करे अखे में असां खंडु चांवर ऐं गुलनि जो ऐं अटे जो मिश्रण ठाहींदा आहियूं। उनखां पोइ असां सॼे घर में आयो लाल झूलेलाल जी धुन सां गॾु घुमायो वेंदो आहे ऐं पोइ वञी दरियाशाह खे अर्पण कयो वेंदो आहे। के इन ॾींहं ते गुजी देग बि ठाहींदा आहिनि। गुजी देग लाइ तव्हांखे हिकु बाटलीअ में पाणी, चांवर, गुड़ या खंडु जेको तव्हांखे पसंदि हुजे उहो अवेलेबल हुजे उन जे हिसाब सां तव्हां विझी करे उन में लौंग, इलायची, केसर या बूंदीअ जो कलर इहो विझी करे तव्हां उनखे ढके करे सील करे ठाहींदा आहियो। उनखे ॾिठो न वेंदो आहे, इन करे उनखे गुजी देग चयो वेंदो आहे। पोइ सेसा विराए छेॼ करे पाए नची टुपी पंहिंजे सेण सॼणनि दोस्तनि मिटनि माइटनि समेत इहो त्योहार मल्हायो वेंदो आहे। ॾाढो ख़ुशीअ जो माहौल थींदो आहे ऐं जाम जॻहियुनि ते धूम धाम सां इन जी रैली बि निकिरंदी आहे। सेसा में ताइरी, राम, मुङ इन्हनि सभिनि जो महत्व आहे। तव्हां जेको पंहिंजे परिवार खे पसंदि हुजे, संगत खे पसंदि हुजे, उन हिसाब सां उहो प्रसाद चाढ़े सघंदा आहियो बहिराणे ते। इन रीति मूंखे जेका जानकारी हुई चेटी चंड जे बारे में तव्हां सां सभिनी सां साझा कई आहे। तव्हांखे जेकॾहिं इन जे अॻिते कुझु ख़बर हुजे या जानकारी हुजे त ज़रूरु कमेंट करे मूंखे ॿुधाईंदा ताकी मां वधीक खां वधीक माण्हुनि ताईं इहा इंफॉर्मेशन पहुचाए सघां ऐं मां बि इन मां कुझु सिखी सघां। उम्मीद आहे तव्हांखे अॼु जो इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक ज़रूरु कजो। इन सां मूंखे आश्वासन मिलंदो आहे कि हा मां जानकारी तव्हां सभिनि सां शेयर थी कयां, तव्हांखे पसंदि थी अचे ऐं तव्हां इन जे बारे में अञा खां वधीक ॼाणणु चाहियो था त मां इन ते कोशिशि करे वधीक खां वधीक वीडियो ठाहिण जी कंदसि। उनखां सवाइ अगरि तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो आहे त मिटनि माइटनि सॼणनि में ज़रूरु शेयर कजो। शेयर करण लाइ शेयर बटन दॿायो ऐं जीअं त तव्हांखे नओं वीडियो जे बारे में सभिनि खां पहिरियों न्यापो अचे उन लाइ सब्सक्राइब करे पासे में घंटी ज़रूरु दॿाइजो। मिलूं था ॿिए वीडियो में, तेसिताईं जय झूलेलाल।